अस्सलाम वालेकुम। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं मेंटल डिस्टर्बेंस इन जॉब क्राइटेरिया, जॉब फील्ड। त माण्हू यूनिवर्सिटी में वञी पंहिंजो फील्ड सिलेक्ट कनि था, पंहिंजो शोबो सिलेक्ट कनि था। आया हू इंजीनियरिंग जी यूनिवर्सिटी हुजे, आया हू मेडिकल जी यूनिवर्सिटी हुजे, या आर्ट जी हुजे, या कंहिं बि ॿी फील्ड जी यूनिवर्सिटी हुजे। पहिरीं फील्ड उन में माण्हू शामिलु थिए थो, उन जे लाइ कोशिशि करियो त वधि खां वधि अवां बहितर मोटिवेटर जेके आहिनि, बहितर एडवाइज़र जेके आहिनि, या उन फील्ड में माण्हू जेके वेठा आहिनि, अव्हांजा सीनियर आहिनि, उन खां अवां पंहिंजी सलाह मशवरो वठो। उन हिकिड़े खां सलाह मशवरो न वठो, अहिड़ा 5 खां 10 दोस्त जेके उन फील्ड सां कंसर्न हुजनि, उन खां अवां सलाह वठो। जॾहिं अवां 10 खां 15 दोस्तनि खां सलाह वरिती ऐं उन खां पोइ पाण ई फ़ैसिलो करियो त तव्हांखे उन फील्ड में वञिणो आहे या न, पोइ कहिड़े बि क़िस्म जी फील्ड हुजे। पाण ॻाल्हायूं पिया यूनिवर्सिटी जी लाइफ जे बारे में। जेकॾहिं अव्हां जो उन फील्ड में इंट्रस्ट आहे त अव्हां उन में दाख़िल थियो। जेकॾहिं अव्हां जो उन में फील्ड में इंट्रस्ट बिल्कुलु बि न आहे त तव्हां कोशिशि करियो त उन फील्ड खे तव्हां छॾे ॾियो ऐं तव्हांजो जेको पसंदीदा सब्जेक्ट जेको आहे, शोबो जेको आहे, उन में तव्हां दाख़िल थियो। हा, अव्हां जॾहिं उन फील्ड मां मास्टर कई, फाइनल कई, या जेको मुदो हूंदो आहे 4, 3, 5 जेतिरनि सालनि जो जेको ड्यूरेशन हूंदी आहे, उहो अव्हां कंप्लीट कयो। उन कंप्लीशन खां पोइ अव्हां डबल माइंड हूंदा आहियो, आया असांखे जॉब करणु खपे या असांखे फर्दर स्टडी करणु खपे। हिते अव्हांजे अॻियां 2 रस्ता हूंदा आहिनि, त तव्हांखे सिलेक्शन कहिड़ी करणी पवंदी। जेकॾहिं अव्हां ज़रूरत आहे जॉब जी, त तव्हां कोशिशि कयो जंहिं फील्ड में तव्हां आहियो, जंहिं फील्ड में तव्हां मास्टर कई आहे, या जंहिं फील्ड में तव्हां क्वालिफिकेशन तव्हांजी आहे, उन ई फील्ड खे तव्हां कंटिन्यू कयो। आया हू अव्हांजी इंटर्नशिप हुजे, या अव्हांजी जूनियर जॉब हुजे, या हल्की सी कोई नंढी का नौकरी हुजे, उन में ई बहितर रहंदो त वधि खां वधि उन में अप्लाई कयो। हा, अवी उन ई शइ खे छॾे ॿी कंहिं जॉब में वञो था। जेकॾहिं अव्हांजो शोबो आहे मेडिकल जो, त तव्हां मेडिकल ॾांहुं वञो। इंजीनियरिंग जो शोबो आहे त इंजीनियरिंग ॾांहुं ई जॉब लाइ वञो, या आर्ट जो आहे त आर्ट ॾांहुं वञो, या ॿियो को शोबो आहे त उन शोबे अंदरि ई रही करे त तव्हां उन फील्ड में ई का नंढी कॾी जॉब करे वठो, नौकिरी करे वठो। त इन सां छा थींदो त तव्हांजो एक्सपीरियंस बि थींदो वेंदो ऐं तव्हांजी लर्निंग बि थींदी वेंदी, ऐं तव्हां उन ई फील्ड सां कंसर्न रहंदा। जेकॾहिं का गवर्नमेंट लेवल ते या कंहिं प्राइवेट सेक्टर लेवल ते का अहिड़ी जॉब अचे थी त तव्हां उन में सिंपली पाण चई सघूं था, तव्हां आसानी सां उन में अप्लाई करे सघो था। अदरवाइज़ ईअं थींदो त तव्हांजो फील्ड हिकिड़े पासे पई हूंदी ऐं तव्हांजो जेको रस्तो हूंदो ॿिए पासे पियो हूंदो, ऐं तव्हां पाण टे रस्ते ते सुठा पिया हूंदा। अमूमन पाण इहो ॾिठो आहे, जॾहिं टीचिंग फील्ड जे जेकॾहिं वैकेंसीज़ अनाउंसमेंट थींदी आहे, तॾहिं पाकिस्तान जे हर यूनिवर्सिटी में, पाकिस्तान जी यूनिवर्सिटी जे हर डिपार्टमेंट मां सभई माण्हू आया उन यूनिवर्सिटी में, या मास्टर ग्रेजुएटेड हुजनि, या खणी प्राइवेट सेक्टर जा टीचर हुजनि, या प्राइवेट जॉब वारा हुजनि, सभई उन टीचिंग फील्ड में अप्लाई कंदा आहिनि। छो जो इहो ई वाहिद यतीम शोबो आहे जंहिंमें हर माण्हू अप्लाई करे सघे थो। इन सां छा थिए थो त अव्हां पंहिंजी फील्ड खे क्विट करे छॾो था, ऐं छा थिए थो, टीचिंग फील्ड जेको आहे उहो इंतिहाई ख़तरनाक हद ताईं हेठि किरंदी वञे पई। अव्हां जेके मेडिकल वारा शोबा आहिनि, अव्हां जेको पंहिंजो इंजीनियरिंग वारा जेके शोबा आहिनि, या पंहिंजो ॿियो को शोबो आहे, उन जा सभु एक्सपीरियंस गॾु करे अव्हां उते बि तजुर्बा कंदा आहियो टीचिंग फील्ड में। त अव्हांजो टीचिंग फील्ड बि उहो नाकाम थी वञे थो, ऐं अव्हांजी फील्ड जेको उहो बि नाकाम थी वञे थी। त कोशिशि करियो जॉब जंहिं में वञणु चाहियो था उहो ई पंहिंजो शोबो सिलेक्ट कयो, ऐं डॉक्टरी में वञणु चाहियो, या ॿिए के जॉब में वञणु चाहियो, या ॿिए कंहिं फील्ड में वञणु चाहियो, त उन ई फील्ड में रहंदा त तव्हांजी बहितर हिकिड़ी स्किल हूंदी, उहो समझंदी, तव्हांजो कैरियर आहे, तव्हांजो जेको फिगर आहे उहो बहितर तरफ़ वेंदो। ऐं ॿिए कंहिं फील्ड में जेकर वेंदा त उन ई फील्ड जो जेको मुस्तक़ माण्हू आहे उहो तव्हांजे करे रहिजी सघे थो, रही सघे थो। इन सां छा थींदो आहे त माण्हुनि जा पराया जेके हक़ आहिनि उन ते धाड़ो ईअं लॻंदो आहे त अव्हां जेकॾहिं उनखे क्विट करे पंहिंजी फील्ड खे कंटिन्यू कंदा, उन ई फील्ड जा जेके मुस्तक़ आहिनि उन जॉब सां कंसर्न थींदा, उनखे कंटिन्यू कंदा, उहो शोबो जेको बहितरी तरफ़ वञी सघे थो। त कोशिशि करियो पंहिंजी फील्ड खे अपनायो, पंहिंजे फिगर सां वरियो।